सरदार साईं जेकॾहिं सरदार जी हैसियत सां बीठा आहियो त पोइ पूरो पूरो इंसाफ़ कयो। कढो हिन कमाल ख़ान खे त कयूंसि सईनो परून त जीअं इंसाफ़ जो बोल बाला थिए। इंसाफ़ जो बोल बाला कीअं थींदो? रबनि खे इंसाफ़ कॾहिं मिलंदो? रबनि जे भाउ राणे जे खून खे इंसाफ़ कॾहिं मिलंदो? रबनि जी ज़ाल मीरा जे मथां हर हिकु ज़ुल्म जो हिसाब कॾहिं थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 255 क़िस्त में कमाल ख़ान रबनि जे हथां भॼी वेंदो ऐं छा रईस गफ़ार ख़ान वटि पनाह वठे थो या ज़हर ज़िंदगी ड्रामे में कंहिं सरदार ख़ान नाले वॾेरे वटि पनाह वठे थो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं कंहिं सरदार ख़ान जे कोर्ट में भॼी वञी कमाल ख़ान पनाह वठंदो त रबनि सरदार ख़ान खे चवे पियो त कढो कमाल ख़ान खे त असां उन जो सीनो परून करे छॾूं जीअं त इंसाफ़ जो बोल बाला थिए। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान शैतान ओठे जी मदद सां वीचारे राणे खे बेदर्दीअ सां घुटा ॾेई क़तल करे छॾियो। बेदर्दीअ सां क़तल थींदड़ राणो जेको अकेलो ऐं हीणो हुयो, जंहिंजो भाउ रबनि राणे सां गॾु कोन हो। कमाल ख़ान जी त रबनि खे ख़बर पइजी चुकी आहे त मुंहिंजे भाउ खे क़तल करण वारो कमीनो कमाल ख़ान ई आहे, छो त मीरा रबनि खे सॼी हक़ीक़त ॿुधाए चुकी आहे त असांजे मथां मुंहिंजे मथां एतिरा महीना जेके ज़ुल्म कया उहो कमाल ख़ान आहे। मां सभु कुझु ठीकु थी सघां थी पर मुंहिंजे ज़हन ऐं मुंहिंजे जिस्म ते मुंहिंजी रूह ते जेके ज़ख़्म कमाल ख़ान ॾिना आहिनि उहे मां कॾहिं बि विसारे नथी सघां। इन करे रबनि खे सॼी हक़ीक़त मालूम आहे त इहो सभु कुझु करण वारो कमाल ख़ान आहे। मुंहिंजे राणे खे मारण वारो क़ातिल बि सिर्फ़ु कमाल ख़ान आहे। पर छा रबनि खे ओठे जहिड़े शैतान जी बि ख़बर पवंदी या ओठे जहिड़ो शैतान ईअं बची वेंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे ऐं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।